MNTV न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोना तो ॾिसी रहिया आहियो MNTV। हाज़िर आहिनि हिन वक़्त जी ख़बरूं। कंडियारो जे ॻोठ बदक वासी फ़ौज एहलकार इमदाद सेठार दिलि भेण सबबि वाना में फ़ौत थी वियो। कंडियारो फ़ौजी एहलकार इमदाद सेठर जो मड़ कंडियारो जे ॻोठ बदक आंदो वियो। कंडियारो फ़ौजी एहलकार 13 साल अॻु पाक आर्मी में बतौर सिपाही भर्ती थियो हो, जेको लासनाइक थियो। खेसि 2 न्याणियुनि जो औलाद हो। कंडियारो फ़ौजी एहलकार जे जनाज़े निमाज़ फ़ौजी एज़ाज़ सां संदसि अबाणे ॻोठ में अदा कई वई। कंडियारो जनाज़े निमाज़ बाद संदसि मड़ फ़ौजी एज़ाज़नि बाद मिट्टी माउ हवाले कयो वियो। कंडियारो फ़ौजी जे एहलकार जे भाउ अब्दुल हादी सेठार ॿुधायो त भाउ 13 साल अॻु पाक आर्मी में बतौर सिपाही भर्ती थियो हो, जेको हिन वक़्ति मेरा अली KPK में ड्यूटी कंदो हो। गुज़िरियल ॾींहुं इत्तला मिलियो त खेसि दिलि जो दौरो पियो आहे। MNTV न्यूज़।